अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ालन शायो खैरा। उम्मीद तो क्या सब ठीक होंदा। जुमन व्लॉग सां वरी हाज़िर थियो आहियां। अॼु जो व्लॉग होंदो वो तव्हांखे ॾेखारींदासीं। ॿियो ॿुधायो ख़ुशि आहियो, खैरा, तबियत सही आहे? उम्मीद तो क्या सब ठीक होंदा। जी हाँ दोस्तों, ही ॾिसो, कल्ह असां रंग करायो पंहिंजे कमरे खे ऐं बरसातनि जे करे ही सॼो सभु कुझु सेटिंग आउट थी वई ऐं कोठा जेके आहे असांजा पुसी विया सॼा ऐं ख़राबु थी विया। वरी असां हिनखे नओं रंग ॾियारियो आहे ऐं अञा कमु हले पियो। वरी उहो सॼो सेटिंग थी वेंदो, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। फरहान छा हाल आहे? ॾियाल वाल छा पियो करी अॼुकल्ह? अच्छा, बकरी खपाए आहे जेका वठी आयासीं? हाँ, वो खपाए। घणे में खपाए? या वही लाख रुपए में। अच्छा, लाख रुपए में खपाए। वाड़े वाह। स्कूल कौन में वही आज? स्कूल वाली मुहारी कौन में वही? छो? पीड़ी दे वे? हां। अच्छा, बियो तैयार आ? बियो खेर। मोबाइल हलाई बियो? हां। मुजा व्लॉग ॾिसंदो यार मूंखे आईडी नथी ठाहे। मां ठाहे ॾींदो सही, ॾिसंदे न पंहिंजी आईडी है ना? हा, तोखे पंहिंजी ठाहे ॾींदुसि। मुंहिंजा व्लॉग ॾिसंदो मूंखे ख़बर न उहा त मां ॾिसंदी आहियां द्वारा। हाँ, ॿियो तैयार आहे? ॿियो खेर। ये त फरहान चांडियो। फरहान छा हाल आहे? ॿियो तैयार आहे? ॿियो खेर। फरहान चए थो मूंखे आईडी ठाहे ॾे ऐं मोबाइल वठी आयो आहे। चए पोइ मां तुंहिंजा व्लॉग ॾिसंदुसि। हाणे मां हिनखे आईडी ठाहे ॾींदुमि। मां पंहिंजो वीडियो रखंदमि। ये छा रखंदे? चए थो मां बि यूट्यूब चैनल ठाहींदुसि ऐं मां पंहिंजी वीडियो रखंदुसि जीअं तूं रखंदो आहीं, है न? हाँ सही। हलीम ऐं मां वञूं पिया। हलीम काॾे पियो वञी? मीलाद ते। हाँ, मीलाद आहे पाड़े में, ओॾे वञूं पिया। ऐं असां सां गॾु ई तिंगड़म ख़ान और तिगड़ू अच हलूं। हलिया मोकिलिया जेको तव्हां अॻु में अचण वारनि जी अची करे तस्दीक़ फरमाए। तुम जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम। उन खां पोइ यक ज़ुबान थी करे चयो आहे त क़ालू अकरम। हज़रत मूसा हज़रत ईसा जे लाइ शाहिद हुआ, हज़रत नूह हज़रत सालेह लाइ शाहिद हुआ, हज़रत सालेह हज़रत इलियास लाइ शाहिद हुआ। जॾहिं सभई पंहिंजे मथां शाहिद बणिजी विया त रब ज़ल जलाल फरमायो तव्हां कूड़ खां पाक आहियो, गुनाह खां पाक आहियो। तव्हां के मां अल्लाह तबारक व तआला वाइदे खिलाफ़ी अल्लाह जो नबी न कंदो आहे। पर रब फरमाए थो असां वॾनि खां वठी करे अजाई तनक़ीद कंहिंते न कंदा आहियूं। आया ॻाल्हि आहे त पोइ असां ते एतिराज़ करे त पोइ हक़ आहे असांजो जवाबु ॾियणु। पर उते असां हरूबन पढ़ियल वारो कमु न कंदा आहियूं। मां तव्हां खां पुछां थो, हाफ़िज़ साहब वेठा आहिनि, हाजी साहब मुंहिंजे मथां बीठो आहे, या त तव्हां बुज़ुर्ग समूरा वेठा हो, शाह साहब मुंहिंजे सॼे पासे खां तशरीफ़ फरमाए, उलमा हुफ़ाज़ कारी सभु वेठा आहिनि। अल्लाह से फरमायो ओ नबीयो तव्हां मुंहिंजे मुस्तफ़ा जी मदद कजो। सुवाल आहे त अल्लाह पाण छो पियो करे? मुस्तफ़ा ईमान अल्लाह खे आणींदो रहियो। अॻिलो मसइलो, अॻिलो सुवाल वल तंसुरुन्नह, तव्हां मदद कजो। हिते रब फरमायल अंसुरुन्नह, ईमान तव्हां आणिजोसि, मदद मां रब उन जी कंदुसि। छाजे करे तूं चवीं थो त मरियम जो आहे, पर मां चवां थो त वॾे शान वारी त उहा आमना वा जेका 1.25 लख नबियुनि जो सरदार ॾियणी आहे। मां ईसा रूहुल्लाह जो उहो इमाम आहे, मुंहिंजो उहो नबी आहे। तूं छा थो ॻाल्हि करे? तूं पंहिंजे जॻह ते दुरुस्त इश्क में तोखे त ख़बर ई कान्हे, पर असुल शान उन अंबड़ जो आहे जेका अंबड़ कुल जहान ते एहसान करे। अब अंबड़ आमना जो कुल जहान ते एहसान आहे। अहिड़ो
अल्लाह तबारक व तआला अमड़ा आमना के नसीब फरमायो वो इन जे करे असां छा चंदा आहियूं वाह रुतबा